अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आया तव्हांजो पंहिंजो आरिफ शिकारपुरी ऐं मूंसां गॾु आहे मार्को शदत कोटी जीअं त ही उहा ई छोकिरी आहे जेको सिंधी गाननि ते वीडियो ठाहींदो आहे ऐं हे चवंदो आहे आई लव सिंधी। अॼु वॾो मज़ो ईंदो ख़ुदा आहे कुझु हेॾे ॾेखार त सही ग़रीबनि खे ॾेखार हेॾे ग़रीब प्रिंसेस असीं सुरहाण जागेसू सबा बणजी सवारियूं अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं आपका होस्ट वहाब इमाराती और मेरे YouTube चैनल में आपको खुशामदीद। भाई आमिर मेरे साथ है, भाई मुश्ताक वकार हमारे साथ है। आज हम आए हैं क्रूज़ पे, प्रोग्राम रखा है, क्रूज़ डिनर भी है और म्यूज़िकल इवेंट भी करेंगे यहाँ पे। दोस्त है हमारा बर्थडे, उसके हवाले से ये क्रूज़ पूरा बुक हुआ है और ये आज व्लॉग इस पे बनेगा, तो हमारे साथ रहिएगा। ये दोस्त पहुंच चुके हैं, ये देख सकते हो, ये सब हमारे फ्रेंड पहुंच चुके हैं। ओयो अचियो सोना यूरा ट्रक अचियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। संगत पहिरीं लुक चेक कयो। ओ भा बाबू रब नवाज़ खे चयो, मूं चयो शाम जो मूंखे न सुञाणींदे, सम्झी ऐं विश्वास करायूं न। ख़ुदा जो कसम आयो थोरो असांजे चैनल जे लाइ तो मतिलबु चओ न, सपोर्ट कयो न। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो आरिफ शिकारपुरी ऐं मूंसां गॾु आहे मार्को शदत कोटी जीअं त ऐं असां सां गॾु आहे क्वीन सिंधी ऐं ही उहा ई छोकिरी आहे जेको सिंधी गाननि ते वीडियो ठाहींदो आहे ऐं हे चवंदो आहे आई लव सिंधी, आई लव यू ऑल सिंधी, आई लव यू गुड सिंधी। कुझु बोलो सिंधी में मां सिंधी आहियां। वाओ, इट्स अमेजिंग, थैंक यू। ऐं असांजो टे प्यारो दोस्त ज़ाहिद ट्रेडिंग शारजाह 6 नंबर इरफान लिखो पॉइंट बी नोटेड सर। आरिफ शिकारपुरी समझियो। हाणे असां वञूं था पंहिंजे संगत। अॼु वॾो मज़ो ईंदो ख़ुदा आहे कुझु हेॾे ॾेखार त सही ग़रीबनि खे ॾेखार हेॾे ग़रीबो हेॾे ॾिसो। दुबई जो पैसो आहे बाबा, ख़र्चा सभु ॾे। अॼु घोट थी आयो आरिफ घोट थी आयो आहे दुबई जो छा पिया हो यार उते घरनि में ग़रीबो। हाणे ॾिसो असांजो मज़ो ॾिसो। हलो मज़ो लॻो सब पंहिंजा नी त सभु अमीर पैसे वारा ग़रीब करोड़पति अरबपति। हे ॾिसो ख़ाली मां हिकिड़ो ग़रीब आहियां आलिया माशाल्लाह। सभु करोड़पति अरबपति, सब दुबई शारजाह जा शहज़ादा पहुंची चुका आहिनि। फहीम सोलंकी साहब ऐं सभु हिते अरबपति करोड़पति, ग़रीब हिकिड़ो बि न आहे। भाऊ नज़र ग़रीबो, तव्हां अचो, छा था कयो यार, दुबई अचो, इंजॉय कयो, ज़िंदगी जो मज़ो त वठो। सभु भाऊ खे फॉलो कयो, मां भाई खे सभु फॉलो कयो, जेके मुंहिंजा फैन आहिनि सभु फॉलो कयो भाई। वहाब इमाराती YouTube चैनल आहे। हाँ, सभु भाई खे फॉलो कयो। हे ॾिसो ये सभु हिते आहिनि। तव्हां किथे आहियो? क्वीन्स एंड प्रिंसेस पटना थैंक यू।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये असांजो प्यारो भाउ वहाब इमाराती सभिनी खे वेलकम कयूं था। जेके बि दोस्त आयल आहिनि, थैंक यू सो मच बिग रिस्पेक्ट आहे ब्रदर जे लाइ। असांजो प्यारो भाउ लव यू थियो, तव्हांजो प्यारो भाउ यूसुफ, थैंक यू। ही फ़हीम भाई, ये साईं हमारे स्पेशल गेस्ट। असी सुरहान जागेसू सबा बणजी सवारियूं, असी सुरहान जागेसू सबा बणजी सवारियूं था। कंदा शबनम जे कतरन खे निगाहुनि सां सलाम, न कंडन खे तखी खारियूं, न तुअरनि सां रखूं यारी। असी राबे लजालो कर गुलाबन जा गुलाम आहियूं। बिरोई साहब एड़ा हिकिड़ी पोइट्री आहे। बिरोई साहब कजे नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जान सां कजे त कीअं कजे। इहो ज़ुल्म आहे असां सां तव्हांजी महफ़िल में, तव्हांजी ॻाल्हि तव्हां सां कजे त कीअं कजे। वेलकम साईं, सभिनि खे वेलकम वेलकम। अदा चवंदा आहिनि त मोहबत छा आहे, मूंखे त इहो थो लॻे साहिब जेकी असांजी टिकटॉक जी मोहबत आहे, इन खे ई मोहबत चइबो। शाइर थो चए तुंहिंजी यादुनि खे टारण को चर्चो न हो, तो चयो पर विसारण को चर्चो न हो। हर बसंतीअ में अखियूं लगड़ थी वॾियूं, हर गलीअ तोखे ॻोल्हण को चर्चो न हो। पोपटनि खे तबसुम बावरुनि चयो, साल विछड़ी गुज़ारण को चर्चो न हो। अदा टिकटॉक ते नालो ॿुधो हूंदो अबू फातिमा, असां वरी चवंदा आहियूं त सुहिणी छोकिरी आहे। मूंखे वरी पहिरियों चकर मूंखे साहिब सौ आई त मां बचाई, वाह जी छोकिरीअ सौ आयो आहे, ख़बर लॻे भई उहो काको निकितो। असांखे केरु रुपयो न तोड़े, ख़ुदा जो कसम हाणे पैसा ॾिसजांइ, हाणे ॾिसो पैसा। अॼु ख़ाली मां हिकिड़े माण्हू ते नज़र कंदुमि, उनखे ॾिसुमि घणा पैसा घोर थो करे। प्रोग्राम नीचे चल रहा है, ये दुबई है, आपको दिखा रहे हैं क्रूज के ऊपर से। ऊपर डेस्क पे है, ऊपर डेक पे मैं रिकॉर्डिंग कर रहा हूँ अभी। बाकी सारी संगत जो नीचे बैठी हुई है, ये हम निकल चुके हैं। अस्सलाम वालेकुम। तो बारी बारी आपको दिखाएंगे व्यू। ये रोलेक्स टावर से हम निकले हैं अभी। नीचे सॉन्ग चल रहा है, चलते हैं नीचे।
जी दोस्तों, ये था आज का हमारा व्लॉग। क्रूज़ पे जो प्रोग्राम किया था, महफिल हुई थी और महफिल में मौसीकी आपने सुनी और यकीनन आपको वीडियो पसंद आया होगा। अगर पसंद आया है तो लाइक ज़रूर करना और हमारे चैनल को सब्सक्राइब करना। मिलते हैं फिर किसी और व्लॉग में, तब तक के लिए अल्लाह हाफ़िज़।